अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में तलीक़ आज़िम बलिकार और यासर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजियाकार अली अली साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यार। अली साहब, अॼु मोदी त जेको आहे उहो सफ़ा मोदी त ख़ैर परे ॻाल्हि, जेको ट्रंप आहे जेको आहे उहो छॾ माना ईअं ख़ुशि करे छॾियो चइजे पाकिस्तान खे त इंडिया खे जेको आहे उहो 25% पहिरां टैरिफ वियो अथई, वरी 25% हाणे टैरिफ वियो अथई, 50% ऑल टुगेदर इंडिया खे टैरिफ हणी छॾी अथई। ज़ाहिर इंडियन मार्केट्स त 50% टैरिफ ते माना मुश्किल आहे जो कुझु बि को फ़ाइदो थी सघे या को नुक़सानु ई नुक़सानु आहे त, पर अॼु जी ख़बर आहे, थोरो पहिरियां ई टैरिफ लॻण खां थोरो पहिरियां ख़बर आई त भई मोदी जेको आहे उहो अनाउंस कयो आहे, इंडिया अनाउंस कयो आहे त मोदी फॉर फर्स्ट टाइम आफ्टर 7 years चाइना वञे थो पियो, विज़िट थो करे ऐं ज़ाहिर मुलाक़ात जी। डोनाल्ड ट्रंप पहिरीं इनखे चयो त 25% इंडिया ते टैरिफ लॻंदो, पोइ अॼु हींअर एग्जीक्यूटिव ऑर्डर चई न 25% घटि आहे। हा, ॿियो बि हाणे 25 ॿियो बि माना कुल हाणे 50% जेको आइटम वेंदो अमेरिका में इंडिया मां मेड इन इंडिया जो ठपो मेड इन इंडिया जेको हितां एक्सपोर्ट इंडिया मां वेंदो अमेरिका, उन ते 50% टैरिफ लॻायो अथनि ऐं चवनि था कुझु $60-65 बिलियन जी एक्सपोर्ट आहे इंडिया मां अमेरिका। चवनि पिया ख़ुदा ख़बर केतिरी आहे, त बहरहाल वॾो अंग आहे, वॾो 60-65 अरब डॉलर जी जेका एक्सपोर्ट आहे ज़ाहिर आहे उहो ज़ीरो थी वेंदी। 50% टैरिफ ते त कमु थी नथो सघे। ज़ाहिर बांग्लादेश सस्तो आहे, सभु सस्ता आहिनि किथां, मतिलबु हू 50% टैरिफ खां पोइ अगरि हू प्रोडक्ट वेंदो इंडियन प्रोडक्ट अमेरिका में त विकिरो कीअं थींदो? इलाही महांगो थी वेंदो। सो माना ॿिए लफ़्ज़नि में एक्सपोर्ट ज़रे घटि बंदि थियण जी ॻाल्हि थींदी। ऐं लेकिन मोदी जेको आहे उहो मोदी सरकार जेका आहे उहो हिन ॻाल्हि ते, बल्कि न सिर्फ़ु मोदी सरकार, लेकिन अॼु मूं अख़बार में पढ़ियो त हुननि जी अपोज़िशन जी पार्टी कांग्रेस बि उन्हनि जो बि अॻवान चए पियो त ही अमेरिका जी डिक्टेशन न वठणु खपे। यानी हिन ॻाल्हि ते इंडिया में हुकूमत ऐं अपोज़िशन गॾिजी पिया आहिनि त हू ट्रंप जी प्रेशर न वठंदा। इन जो मतिलबु इहो आहे त टैरिफ बंदि थींदो, मतिलबु तालुकात सफ़ा न हुजण जे बराबरि रहिजी ईंदा। ऐं ज़ाहिर आहे अगरि हिकिड़ो दफ़ो इहो ॻाल्हि थी वई ऐं हीअ जेको टैरिफ ते नेगोसिएशन इंडिया ऐं अमेरिका जी हले पई, हीअ डेडलॉक जो शिकार थी वई त माना पोइ बाक़ी ॻाल्हियूं बयानात, पोइ हितां बयानु, पोइ हुतां बयानु, पर सिर्फ़ु एतिरो बयानात ताईं मामिलो न आहे। जेतोणीकि इंडियन लॉबी तमामु वॾे पैमाने ते अमेरिका में मौजूदु आहे। ख़ुदि ट्रंप एडमिनिस्ट्रेशन में इंडियंस मौजूदु आहिनि, हुते जी वॾी फर्म्स में इंडियंस मौजूदु आहिनि। ख़ुदि इज़राइल जेको आहे उहो प्रो इंडिया आहे, जेको इज़राइल जो वॾो असरु आहे। पर फ़िलहाल का बि शइ कमु न पई करे ऐं ट्रंप पंहिंजे मुंहुं माना फ़िलहाल त किसे खे दॿी वेठो आहे। सो फ़िलहाल त फुल स्विंग में हलाए पियो। 50% ताईं पहुतो आहे, कहिड़ी ख़बर त वरी कावड़ अचेसि त चए थो 25% 75%। चाइना ते खणी वियो न 135 ताईं। लेकिन हिन मौक़े ते अॼोके ई ॾींहं में इहो थियणु ऐं पर उन ई ॾींहं ते गवर्नमेंट ऑफ इंडिया पारां चवणु त 7 सालनि खां पोइ इंडियन प्राइम मिनिस्टर मोदी जेको आहे उहो वेंदो चाइना, त इहा उहा ई ॻाल्हि थी वई त ठीकु आहे, अगरि अमेरिका न आहे त चाइना सां असांजी को ख़ानदानी दुश्मनी त कोन्हे। एग्ज़ैक्टली। पोइ ठीकु आहे, बॉर्डर ते थोरा घणा मामलात आहिनि, ही तिब्बत वारा ही सभु मामलात आहिनि, ही सेटल करे वठिबो आहे। ऐं जीअं कल्ह बि पाण डिस्कस कयो पिए त हिकिड़ी नई जेका सिफ़ बंदी आहे त इंडिया, चाइना, रशिया, ईरान, ही सभु हिकिड़ो नओं माहौल ठहे पियो। सो ट्रंप लायो त मज़ो वेठो आहे दुनिया में, अलाए आख़िर में हिन ही जेको टैरिफ जो वेपन हू इस्तेमालु करे पियो, ॾुखियो पवंदोसि, कोई ॿुधेसि ई नथो। ही केरु ॿुधे ई कोन पियो, चए थो ठीकु आहे बंदि करे छॾियो। पहिरीं अमेरिका वटि आर्म ट्विस्टिंग जा 2 मरोड़नि जा ॿिया खोड़ तरीक़ा हूंदा, सॉफ्ट पावर बि यूज़ थींदो, हुनजो ॿियो पावर बि यूज़ थींदो। ही सफ़ा जेको पंहिंजे हुन ते सोशल मीडिया ते दुनिया जी अमेरिका जी फॉरेन पॉलिसी ट्रंप साहब हलाए पियो, इहा फबंदसि त कोन, लेकिन फ़िलहाल इंडिया सोड़ो आहे। लेकिन इंडिया सोड़ो थियण सां अगरि चाइना ॾे वधे थो ऐं चाइना हुन सां ज़ाहिर चाइना बि चाहींदो त ठीकु आहे, चाइना जी त इहा पॉलिसी रही कोन्हे, हू त इंडिया सां बिल्कुलु वापार बि वधाए छॾींदो, सभु कुझु कंदो। ऐं छाकाणि त इंडिया ते ही 50% टैरिफ लॻण जो हिकिड़ो वॾो जवाज़ ज़ाहिरी तरह ई सही
ट्रंप जेको आहे रूस मां तेल जी ख़रीदारी ॿुधाए पियो ऐं रूस जी ज़ाहिर चाइना खे लाचार आहे त माना ही हिकिड़ी नई सिफ़बंदी ठहणु वञे पई। हाणे इन में ॿियो त हुननि जो त जेको थींदो थींदो असां लाइ ॾचो इहो थी पवंदो त अगरि चाइना इंडिया ॾे विझड़ाइप करे थो ऐं चाइना खे ऐं असां अमेरिका ॾे विझड़ाइप कयूं था त पोइ मजबूरी असां लाइ हिकिड़ो वधीक मुश्किल सूरत हाल पैदा थी वेंदी। लेकिन बहरहाल फ़िलहाल त मोदी सरकार सिफ़े मातम हूंदो हुते त वरी रोज़ पिटको हूंदो त वरी मोदी सरकार पहिरियों दफ़ो जेको आहे जेको सम्झे पियो मोदी जी बि ग़लतफ़हमी हुई जेको ट्रंप जी आहे पर ट्रंप त सुपर पावर जो प्रेसिडेंट आहे त मोदी जी बि ग़लतफ़हमी हुई त भाकुरूं वाकुरूं पाईंदसि ऐं खिलंदसि चर्चा हणंदसि तंहिंजे करे इंटरनेशनल लीडरशिप मुंहिंजी ज़ाती संगत में अची वेंदी। ज़ाती संगत छा थींदी जी हा अमेरिका सां हुन इहो ई कोशिशि कई कॉलर सां गॾु हादी बख़्श ओडो शिकारपुर मां जी ओडो साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। हाँ सर आउं अलिकाय साहब को इहो सवाल कंदुसि त भारत जा बिहारी मुहाजिर सदाई कराची ऐं लफ़्ज़ सिंध जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि पर अॼु एॾे वॾे ऐवान जो स्पीकर अयाज़ सादिक कराची ऐं सिंध जा MNAs जो लफ़्ज़ वर्जाईंदो रहियो। इन ते सिंध जे MNAs कंहिं बि एहतजाज न कयो ऐं नई वरी इन ॻाल्हि जी का निशानदेही कई। आख़िरकार ही छा थियणु वञे पियो? जी ठीकु सही उन सां बिल्कुलु सही पिया चयो। ही हिकिड़ी अजीब बिदत आहे जेका ग़लतुल आम हिकिड़ी थी वई आहे ऐं कराची और सिंध ऐं जेको ड्रामेबाज़ी आहे ऐं कुझु माण्हू ॼाणी वाणी कनि था कुझु माण्हुनि खे ईअं ग़लति शइ फिट थी वई आहे मथे में। ऐं मूं हीअ क्लिप ॾिठी पई टाइम ते त उन में त हू जॾहिं चयो हुन स्पीकर त हू जेको एतिराज़ उथारीनि पिया सिंध जा MNAs बिजली जे मामले ते त उते हू जेको हुकूमती वज़ीर हो पार्लिमानी सेक्रेटरी हो हुन ते बीह करे चयो त कराची और रूरल सिंध त हुन जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि चलो छाकाणि त डिफ्रेंशिएट इन करे बि करणु चाहे पियो त के इलेक्ट्रिक जी हिकिड़ी पॉलिसी आहे ऐं रूरल सिंध लाइ हेस्को ऐं ॿिया मामलात आहिनि हू अञा प्राइवेट न आहिनि कराची इलेक्ट्रिक प्राइवेट आहे त एतिरी ॻाल्हि त सम्झ में आई एतिरो फ़र्क़ु करण में कोई हर्ज बि न आहे त कराची और रूरल सिंध ठीकु आहे असीं बि चवंदा आहियूं कराची ऐं अंदरूनी सिंध इनमें का अजीब ॻाल्हि न आहे पर कराची ऐं सिंध वारो जेको मामिलो आहे त स्पीकर साहिबु हुनजी पंहिंजे पार्लिमानी सेक्रेटरी जी ॻाल्हि खां पोइ बि पंहिंजी जेका ही ग़लती हुई दुरुस्त न पियो करे ऐं सिंध माण्हू कीअं मुंहिंजे साम्हूं त किथे बि केरु ॻाल्हाए त ज़ाहिर माण्हू विढ़े न पियो त उनखे दुरुस्त न करे बाबा ठीकु त करी छा थो ॻाल्हाई कंहिं महीने ॻाल्हाए कोन हाणे ॾिसो सुभाणे शायदि स्पीकर साहिब खे सुभाणे वरी पोइ लड़ी वग़ैरह थी वेंदी ॿ टे ॿियो छा थो थी सघे ऐं त पंहिंजी ॻाल्हि आहे हाणे सर अचो थोरो मुल्क ते ॿ टे ॻाल्हियूं थोरियूं आउट ऑफ टर्न बि आहिनि इंट्रस्टिंग बि आहिनि। ख्वाजा साहिबु अचानक सां वेठे वेठे जेको आहे उहो ब्यूरोक्रेसी जे मथां भड़की पिया आहिनि ब्यूरोक्रेसी अफ़सरशाही ऐं उन्हनि जे मथां इल्ज़ाम त भई अरबे रुपया कमाइनि था जेको बची अचे थो पियो उहो सियासतदान वटि अचे थो पियो पुर्तगाल में अलाए केतिरनि जेको आहे पंहिंजियूं उहो करे छॾियूं आहिनि हिकिड़े ब्यूरोक्रेट जो मिसाल ॾिनो त हुनखे त अलाए 4 करोड़ अलाए 4 अरब रुपया चई रुगो सलामी पई आहे। वो कुझु चवनि था बोज़दार साहिब जो वेझो को कमु फेवरेट चवनि था साईं ख्वाजा साहिब त उन्हनि जो फेवरेट छा नालो बोज़दार साहिब जो उस्मान बोज़दार इमरान ख़ान जो ज़माने में चीफ मिनिस्टर चए थो उनखे 4 अरब रुपया जेको आहे शादी में जेको पाण चवंदा पुओ चवंदा आहियूं सलामी एॾी पोखी हुअसि 4 अरब रुपया माण्हू केतिरा करोड़ खनि माण्हू घुराई अगरि 10,000 एतिरो पैसो कीअं 10 लख रुपया आई ख्वाजा आसिफ गिणे कीअं पियो त हुनजे घर में शादी में केतिरी सलामी मिली एग्ज़ैक्टली पर ख्वाजा साहिबु चयो त भई ही कई माण्हू ब्यूरोक्रेट्स जेके आहिनि उहे पुर्तगाल में छाकाणि त अॼुकल्ह ॿिया यूरोपियन मुल्क ऐं अमेरिकन मुल्क त महांगा थी विया आहिनि सिटीज़नशिप लाइ त ही कुझु यूरोप जा मुल्क आहिनि प्रॉपर्टी इन्वेस्टमेंट यूरोप जा कुझु मुल्क आहिनि जिथे अञा सस्ती शहरियत यूरोपियन यूनियन जी मिली वञे थी त पुर्तगाल हुन मां हिकिड़ो आहे अॼुकल्ह ॾाढो मशहूरु अॼुकल्ह ॾाढो उभरियल आहे सो चवनि त उते पंहिंजी इन्वेस्टमेंट्स कयूं अथनि ही कयो अथनि ऐं रिटायरमेंट खां पोइ हुते आराम सां ज़िंदगी गुज़ारींदा हुननि खे कहिड़ी परवाह आहे ऐं सॼो माल खाई वञनि था बचो खुचो जेको आहे सियासतदान खे मिले थो सो मूंखे ख्वाजा आसिफ साहिब जे ओचितो वेठे वेठे पंहिंजे सम्झ में आयो त बयानु छो ॾिनो अथसि सॼी ब्यूरोक्रेसी पाकिस्तान जी ब्यूरोक्रेसी खे
वेही जेको आहे ही हेॾी शदीद क्रिटिसिज़म आख़िर थियो छा त मूं जॾहिं हू जुमिलो पढ़ियो त सभु पाण खाई वञो त असांखे घटि मिले थो त छा इहो ॾुखु आहे सियासतदाननि खे घटि थो मिले इहो ॾुखु आहे साईं खे या पोइ ऐं ॿियो हिकिड़ो $1 मिलियन जो सुवाल बि आहे चलो तव्हां कॉलर वठो ॻाल्हाईंदा मज़ेदार ॻाल्हाइनि त थोरो ॻाल्हायूं था न वसीम सुमरो लाड़काना मां जी सुमर साहब छा चवणु चाहींदा साईं असां अली क़ादी साहब से गुज़ारिश कंदासीं त अर्ली चाइल्डहुड जेका IBA ज़रिए टेस्ट थी हुई सर उनमें कट ऑफ थियो हुयो सर 55 ऐं जंहिंमें रिमेनिंग सीट्स बि आहिनि उन्हनि लाइ फीमेल टीचर्स सर ॾाढो एहतिजाज कनि थियूं लाड़काने में बि थियो आहे सखर में बि थियो आहे त नियारियूं सर रोडनि ते आहिनि साईं खे अर्ज़ु कंदासीं त असां लाइ आवाज़ रेस करे सर महिरबानी जी अक्सर ॻाल्हाईंदा बिल्कुलु मिलणु खपे वीचारनि खां इम्तिहान वरितो अथव ऐं फाइनल पास थियल सरकार खे नज़रसानी करणु खपे नज़र करम करणु खपे बल्कि सो ॻाल्हि बि कईसीं ख्वाजा आसिफ़ जी त वेठे वेठे हुन ब्यूरोक्रेसी खे छो लताड़ियो आहे अच्छा पोइ जॾहिं तव्हां लफ़्ज़ ब्यूरोक्रेसी इस्तेमालु कयो था त आम तरह त तासुर हुजे थो त ही सिविलियन ब्यूरोक्रेसी जी ॻाल्हि थिए पई पर उहे कॾहिं कॾहिं ईअं बि इस्तेमालु थींदो आहे त सिविल थोरे नॉन सिविल ब्यूरोक्रेट्स सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी बि चयो वेंदो आहे छाकाणि त उते बि ब्यूरोक्रेसी हूंदी आहे अफ़सर त उते बि हुजनि था सो हाणे हिते मुंहिंजे ख़्याल त ख्वाजा आसिफ़ हुन पासे लाइ न चयो हूंदो सिर्फ़ु सिविलियन लाइ चयो हूंदो त पाण सां गॾु चवंदा आहिनि न हाइब्रिड निज़ाम न त हाइब्रिड निज़ाम में त हलाए त निज़ाम ब्यूरोक्रेसी थी अच्छा अगरि हिन ॻाल्हि खे भई सभु कुझु ब्यूरोक्रेट खाई वञे थो ऐं सियासतदान खे बचियल कुचल मिले थो त मुंहिंजो 2-3 हिन में मामला आहिनि हिकिड़ो त सियासतदान वॾो नाहिल आहे जी हा हू हेठां नक जे हेठि सभु खाई वञे थो पाण रुगो सहियूं बि हिन खां कराए थो पाण रुगो आख़िरी जेके बचियल कुचल पैसा आहिनि उनजे करे माना सॼो कुझु करे थो करणु ॾे थो ऐं त पोइ हीअ ज़ाहिर आहे अप्रूवल त हिन जा थींदा हूंदा ऑब्वियसली ही पंहिंजा मनपसंदि सेक्रेटरी रखनि था डायरेक्टर रखनि था डिप्टी सेक्रेटरी रखनि था हू हेठां खाई वञनि था ऐं ख्वाजा साहिबु चवानी सियासतदाननि खे बचियल खुचियल मिले थो त हिकिड़ी ॻाल्हि त वॾा नाहिल आहिनि यार हीअं कीअं बि नक जे हेठां खाई वञनि त हिनखे ख़बर ई नथी पए ॿी ॻाल्हि इहा आहे तव्हां कॉलर आहे अरे यार अच्छा वकील लाड़कानो संजराणी में कस्बा जी संजराणी साहब छा चवणु चाहींदा साईं सभु खां पहिरियों साईं खे तव्हांखे सलाम साईं कुझु वक़्तु अॻु मंझि प्रिया कुमारी जे वालिद साहिबु चयो खुर्शीद शाह सचो थिए त असांजी नियाणी मोती अचे पोइ सैयद सगोरा जेके आहे न हुन नियाणी जे माइटनि वटि हली वञेसि बाबा जीअं चओ ईअं कयूं माना सभु बेवसन असां सैयदनि खे ॾिसूं था त परे खां ॿाहूं ॿधी पेरनि ते हथ रखी मिलूं था ठीकु आहे साईं असांखे बिल्कुलु करणु खपे चूंडियल नुमाइंदा आहिनि हू चवनि न चवनि चूंडियल डिवीज़न खे वञणु खपे हुननि जा कॉन्स्टिट्यूंसी जा माण्हू आहिनि सो ॻाल्हि पई थी त सियासतदाननि खे घटि हथ में अचे थो शेयर घटि थो अचे अच्छा हाणे इहो कीअं मतिलबु न ख़बर असल पए थी त ब्यूरोक्रेट केतिरो खाई वियो न ख़बर पए थी सियासत अमूमन असां जेके अरबे खरबे रुपयनि जा किसा ॿुधूं था उहे त सियासतदाननि जा ॿुधूं था ब्यूरोक्रेसी जा ॿुधूं था ॿिन्ही ब्यूरोक्रेसीज़ जा पर सियासतदाननि जा बि जाम ॿुधा आहिनि ऐं जेतिरा वॾा स्कैंडल्स थिया आहिनि उहे बि सियासतदाननि जा थिया आहिनि पोइ छा ख्वाजा आसिफ़ साहिबु चए थो त न सियासतदान माशूबड़ा रहिया आहिनि इन्हनि सभिनी जी ॻाल्हि नथो कयां पर अक्सर जंहिंजी ॻाल्हि करे पियो त उहे सफ़ा ईअं सादा हुजनि था पोइ हीअ जेके किसा ॿुधूं था त ॿाहिरि एतिरा यानी को चए थो त $100 अरब जी प्रॉपर्टीज़ आहिनि को चए थो $200 अरब जी सियासतदाननि जी मिल्कियतूं ऐं प्रॉपर्टीज़ आहिनि सभु कूड़ आहे छा साईं चवंदा त असां त हूअं ई सॼा पंहिंजा एसेट ॿुधाईंदा आहियूं असां त ॿाहिरि वञी बि नथा सघूं असांजी सभिनी ख़बर हूंदी आहे असांजो जेको आहे उहो असां नेशनलिटी बि उतां जी नथा वठी सघूं छो जो असांखे हिते इलेक्शन वेड़ी हूंदी आहे साईं वॾो ॾुख अचे वॾो वॾो ज़ुल्म आहे असांजे सियासतदाननि सां माना ब्यूरोक्रेसी खे खुलो हथ आहे यानी छा चइजे क्या बात है कि सब कुछ असासा हिननि खे ज़ाहिर करणा पवंदा वाकई ऐं बसि ओतिरो ई हुजे त जेतिरो ई ज़ाहिर कनि था बाक़ी जेके माण्हुनि जे नाले ते हुजनि था ही जेके फ्रंटमैन्स हुजनि था ही जेके सिस्टम्स हुजनि था यार ॻाल्हि आहे त ऐसा असां वटि ही ॻाल्हियूं अवल मां हैरान आहियां त ख्वाजा आसिफ़ ही वेठे वेठे ॻाल्हि छो कई आहे लेकिन ठीकु आहे अगरि कई अथसि
त यार हिकिड़ो दफ़ो भला सभिनी जी हिकिड़ो दफ़ो छंछाण थी वञे ऐं दूध का दूध पानी का पानी थी वञे। अगरि सियासतदान हिकिड़ो वज़ीर हिकिड़ो ईमानदार आहे, हिकु रुपयो नथो वञे त हेठि सेक्रेटरीअ में हेठि ब्यूरोक्रेसी में ताक़त किथां आई जो खाई वञे। सो इहो कंहिंखे बेवकूफ़ था बणायूं। हा, इहा अलॻि ॻाल्हि आहे त अगरि बेवकूफ़ वज़ीर आहे, उनखे ख़बर ई न पए, उनखे ख़बर ई नथी पए, कॉम्पिटेंट ई न आहे, त ॿी ॻाल्हि आहे त पोइ त ठीकु आहे, नाहिली जी बि का सज़ा हुजणु खपे। लेकिन इहो चवणु त सभु हिननि खे बचियो कुझु मिलियो त हाणे ईअं न कयो यार। हिते त हीअं त मूं ॿुधो आहे मतिलबु त अफ़सरान खे ठेके ते रुॻो रखियो वञे थो, बाबा तव्हांखे ॾियाड़ी हेतिरा हज़ार रुपया या हेतिरो ॾिबो, बाक़ी तव्हां वेही रहो पासे में, जेको चऊं साइन करे ॾिजो ऐं फलाणो माण्हू सिस्टम हलाईंदो, सॼो तव्हांजो इदारो। हाणे त ॿुधो आहे त पुलिस जा ज़िला रजिस्ट्रार ऑफिसर्स हे सभु को ॿियो माण्हू हलाईंदो आहे, विच माण्हू प्राइवेट, हू प्राइवेट माण्हू हलाईंदो, मिनिस्ट्रियूं प्राइवेट माण्हू हलाईंदा आहिनि। जी जी जी, बाक़ाइदा ईअं हिननि खे 2% 5% ते रहायो त पोइ उहो प्राइवेट माण्हू त ब्यूरोक्रेट न हूंदो आहे। मंज़ूर मंगी नवंदे रोमा जी, मंगी साहब छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त ब्यूरोक्रेसी ऐं पॉलिटिशियन सियासतदान जेके आहिनि, हे जेको असांजो सिस्टम आहे सिंध में, इदारत जेको गवर्नमेंट जा इदारा आहिनि, पब्लिक इदारा आहिनि जेके, उन्हनि खे असां वटि जेको आहे ईअं चऊं त इंसेक्ट जीअं हिकिड़ा रत पीअंदड़ हिकिड़ा थियनि था पिया जानवर, ईअं ब्यूरोक्रेसी ऐं पॉलिटिशियन्स जेके आहिनि इदारनि खे पी रहिया आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो दलील पेश थो कयां पयो। उहो दलील इहो आहे त मिसाल तौर ते चवां त एजुकेशन डिपार्टमेंट आहे, उतां जो जेको डायरेक्टर आहे या डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर आहे, उहो रखे ई सियासतदान थो ऐं अवल उन सां ॻाल्हाए थो त बाबा हेतिरा करोड़ ॾींदे, हेतिरे 2 सालनि लाइ हूंदे, ऐं जेका बजेट ईंदी उहा हिन तरीक़े सां असांखे जेको आहे ईंदे त तोखे जेको रखंदासीं। ॿियो असांजी ओताक ऐं किचन जेको आहे फलाणे जो वॾेरे जो या असांजे मुंशीअ जो या वाटे जो हलाईंदी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको असांजी मिनिस्ट्री फॉर एजुकेशन आहे, वॾियूं ॻाल्हियूं त करे थी, पर उन में जेको असांजो स्कूल सेक्टर आहे, जेको स्कूल एजुकेशन आहे, वेंदे हाई स्कूल ताईं, हायर सेकेंडरी स्कूल ताईं, हिननि खां अकुल जी का इहा ॻाल्हि पुछे त उते जेके टीचर्स रखिया था वञनि, उन्हनि में हिननि 22 कैडर मथे कैडर रखिया आहिनि, PTC, HST, TTC, घणी त उते माण्हू चरियो थी वञे। हाणे उते कीअं हिकिड़ो नंढड़ो इंतज़ारु कबो आहे, जेकॾहिं इंतज़ारु था कनि त तालीम सुधरे थी, ऐं हू उन्हनि में डिवाइड करे छॾियो हूंदो। उस्ताद छड़ो हिन में लॻा पिया आहिनि, तव्हां हिन कैडर में छॾाए हेॾे वञा, तालीम थिए ई कोन थी, हिननि खे अकुल कोन थो अचे त टीचिंग हिकिड़ो जीअं। ठीकु साईं, जी साईं, बस ईअं ई थींदो आहे, सिस्टम्स आहिनि इहे हलनि था, लेकिन ईअं न आहे त असांजे ब्यूरोक्रेट्स अगेन सभु न, लेकिन तो भां पैसो आहे जेका करप्शन आहे, इट्स अनबिलीवेबल। ऐं अॼु खां न आहे, ॾहाकनि ॾहाकनि खां हले थो। ऐं वाकई में जॾहिं कामोरा रिटायर थियनि था, हिकिड़ो मतिलबु तव्हां उन्हनि जी अगरि वञी नेटवर्थ ॾिसो, हीअ जेके असांजा ॿिया कामोरा बि, हीअ जेको ॿाहिरि वञी मुल्कनि मां रहनि था, हुते वञी प्रॉपर्टीज़ ख़रीद कनि था, हीअ कीअं मुमकिन आहे? हीअ पघारनि मां त मुमकिन कोन्हे, इहो को बचत मां त मुमकिन कोन्हे। तव्हां घटि में घटि बि, मूंखे ख़बर न आहे पुर्तगाल जो छा मामिलो हूंदो, पर हाणे त वधी वियो आहे रेट, मूं ॿुधो आहे अलाए कि 5, 7, 8 लख डॉलर त ॾियणा पवंदा। त $1 लख जो मतिलबु घणो थी वियो? 28 करोड़ आराम, है न? या 2 करोड़ 80 लख, अच्छा वॉट एवर, हा इलाही थी। सो बहरहाल पाण जे कैलकुलेशन ई जवाबु ॾियो वञे। सो इहे एतिरा अरबे रुपया किथां था अचनि? ऐं पोस्टिंग लाइ अगरि हिकिड़ो माण्हू चए थो त मूंखे, हाणे त ख़ैर उहो सिस्टम ॿियो आहे, पर पोस्टिंग लाइ अगरि को माण्हू 1 करोड़ 2 करोड़ रुपया ॾेई अचे थो त 15-20 करोड़ रुपया त कमाए थो। करोड़ रुपया त आराम सां कमाए थो, 15-20 त इहो त हाणे
असां ॾिठो आहे इन वक़्तु पंहिंजी मुल्क जी सियासत ते ज़रा अचो त भला PTI जे तरफ़ां त माना हिते मसइलो लॻो पियो आहे। अॼु सलमान अकरम राजा साहिबु चवनि था त माण्हू न निकिता, असांखे ख़ान साहिब सां वधीक ॻाल्हाइणो पवंदो। गौर साहिबु चवनि था माण्हू निकिता, माण्हू आया, बाक़ाइदा एतिजाज थियो। वरी नवाज़ शरीफ़ साहिब तंज़ कनि थियूं, राना सना बि तंज़ कनि था पिया। गवर्नमेंट चए थी भई ॻाल्हायो असां सां। आज़म नज़ीर तारड़ चए थो असां हाणे बि ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं PTI सां गॾु, अगरि PTI वारा गॾु वेहणु चाहिनि त पिया। पर होॾां हू चवनि था भई हे माहौल आहे, तव्हां जेको आहे ॻाल्हाइण लाइ चओ था पिया, असांजा माण्हू जेके आहिनि वेठे वेठे नाहिल था थी वञनि। मूंखे केरु सम्झाए त नाहिली मां हासिल छा थी? जी हा, मूं वरी इलाही सोचियो। मूं चयो पहिरीं मूं सोचियो त मतां ही अपोज़िशन जो लीडर ऑफ अपोज़िशन जेको PTI या सुन्नी तहरीक खे हिकिड़ो मिलियल आहे त वॾी सिंगल लार्जेस्ट अपोज़िशन आहे, उहो खुटाए जेको आहे के ॿिए खे अपोज़िशन में आणणु चाहिनि था। कहिड़ा ॿियो न मतिलबु मिसाल जेके बाक़ी मौलाना फज़ल रहमान वारा, पर उहो बि नंबर गेम में ॻाल्हि बीठी। अञा बि 75-76 MNAs आहिनि सुन्नी तहरीक जा, ऐं 3-4 अञा ही जेके बैरिस्टर गौहर टाइप जेके आहिनि आज़ादु आहिनि। उमर अयूब साहब बि PTI जी टिकट ते आहिनि, उहे बि SIC जा। उहो त नाहिल थी आहे न फ़िलहाल त नाहिल थी आहे न, जेसि ताईं हायर कोर्ट्स उन्हनि खे बहाल कनि। हींअर बि 80-82 MNAs आहिनि, केतिरा खुटाईंदा? त हीअ जेको ॻाल्हि हले थी खुटाइजे, चलो इन सां नवाज़ लीग जे MNAs जो त अंग वधी वेंदो, पर पोइ सां हासिल छा थींदो? त पोइ हिकिड़ी मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि हिकिड़ी मुख़्तलिफ़ कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ हुजनि थियूं। अच्छा वठी पहुचूं था पिया हिन ते। इब्राहिम खलील जतोई शिकारपुर मां। जी जतोई साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर असांजो सवाल इहो आहे अली काज़ी साहिब खां त IG सिंध जेको आहे 10 SHO सखर डिवीज़न जा रेवट सिस्टम करे उन्हनि खे क्लोज़ कयो बी कंपनी। उन्हनि मां पन्नी आकिल जो SHO बदस्तूर पंहिंजे सीट ते वेठो आहे, उन्हनि हुकुमनि खे न मञे थो। असांजो सुवाल अली साहिब खां इहो आहे त IG सिंध खां अलावा भला पुलिस जो निज़ाम को ॿियो बि ऑपरेट करे पियो, IG सिंध ई हलाए थो? जी ठीकु साईं। सरफराज़ हुसैन लगारी हैदराबाद मां। जी लगारी साहब छा चवणु चाहींदा? साईं जेको हींअर तव्हां हिकिड़ो ट्रम्प वारो जेको ज़िक्र हले पियो हींअर, इहो ॾाढी हिकिड़ी माना हॉट न्यूज़ आहे वर्ल्ड वाइड। त हिकिड़ो त जेको हुन एडिशन कयो आहे 25% वधाए छॾिया आहिनि जेके इंडिया ते, त 50% थी वियो आहे हुन ते। पर हिकिड़ो वरी ॿी बि शायदि न्यूज़ हुई जंहिंमें त जेका फार्मा जेका इंडस्ट्री आहे दवाउनि जी, उन्हनि ते उहो चए थो त 200 ऐं 250% ते खणी ईंदो टैक्स। त काज़ी साहिब हिकिड़ो मुंहिंजो सुवाल इहो साईं, दवाउनि ते या इन्हनि शयुनि ते अहिड़ियुनि शयुनि ते बि लॻे थो ऐं इहो कुझु त उनजो टैक्स आहे हिकु साईं काज़ी साहिब खां मां इहो चाहींदुसि। ऐं ॿियो साईं काज़ी साहिब जेको तव्हां डिस्कस था कयो जेको असांजी जेको रिश्वत सतानी ऐं जेको इलीगल पैसो आहे, साईं उहो हाणे कल्ह शायदि तव्हां डिस्कस कयो जेको मिनिस्टर आहे आसिफ साहब, उन चयो त हिकु ब्यूरोक्रेट खे 4 अरब रुपया पूओ मिलियो आहे, माना शादी में 4 अरब, माना हुनखे शादियूं हुन को पुटनि जो धीअनि जूं कयूं न, 4 अरब रुपया हुनखे मिलिया आहिनि, माना जेके पूए पाण मां चवंदा आहिनि जेको हुनखे गिफ्ट वग़ैरह। त हाणे इहे हालात आहिनि त असांजी जेका इकोनॉमी आहे उनजी 95% अनडॉक्यूमेंटेड आहे, माना बैंकिंग चैनल त यूज़ ई कोन्हे हिन में को बि। त हींअर तव्हां त इहा बिल्कुलु सही ॻाल्हि, तमामु घणी असां त रिश्वत सतानी ऐं तमामु घणो इलीगल पैसे जी रेल पैदा। महिरबानी सर, थैंक यू। ठीकु साईं बिल्कुलु तव्हां जेका ॿई ॻाल्हियूं कयूं ठीकु आहिनि। ऐं फार्मा वारी त ॻाल्हि इहा आहे त जेके इंडियन फार्मास्यूटिकल कंपनीज़ अगरि लोकल हूंदियूं उन्हनि जी शायदि दवाऊं वेंदियूं हूंदियूं अमेरिका में, ख़बर न आहे उहो कंहिंजी 100% 200% आहे, लेकिन 50% टैक्स त ॿिए लफ़्ज़नि में हाणे तिजारत बंदि थींदी ट्रेड, अगरि इहो जेको हींअर टकराव वधे पियो, माना या त हिन में मामिलो को आख़िर में को ठाह थींदो, न त न त पोइ उहो इशारो ॾिनो आहे जेको चाइना वञण जो, न त पोइ होॾे ठाह थींदो, कुझु न कुझु ज़ाहिर थींदो। लेकिन चाइना एतिरी इम्पोर्ट त इंडिया मां कोन कंदो, ज़ाहिर चाइना त वरी पंहिंजी एक्सपोर्ट वधाईंदो इंडिया में, जेको मुख़्तलिफ़ शयूं टिकटॉक हे हो बंदि थियल आहिनि इंडिया में, उहो सभु खोलाईंदो पोइ। बाक़ी हाणे पोइ 4 अरब रुपया हसे ऐं पाण परेशान आहियां, उहो शायदि वाइट मनी कयो अथसि, पंहिंजे माण्हुनि खे चयो अथसि 1000 रुपया करे ॾेई वञो, 4 अरब रुपया लीगलाइज़ करे वरिता अथसि, मनी लॉन्ड्रिंग थी वई। गुड बि थी सघे दुनिया में साईं इहो न थींदो आहे। दुनिया में असां त अमेरिका मूंखे यादि आहे वियासीं त ॿुधायूं पिए त हीअ कांग्रेसमैन
हुन लाइ बि हिकिड़ी कांग्रेस जे अंदरि ई हिकिड़ी सम्झो त हिकिड़ी जासूस हिकिड़ो इदारो ठहियल हो जेको सिर्फ़ु कांग्रेसमैन जी एक्टिविटीज़ खे मॉनिटर कंदो हो। त मिसाल अगरि कंहिं कांग्रेसमैन जी धीउ जी शादी आहे केरु वञी जेको आहे उहो $5 मिलियन जो हिकिड़ो हीरे जो हार ॾेसि त कांग्रेसमैन खे एतिरो महांगो गिफ्ट बि न वठिणो आहे। भाई मामे जो पुटु आहे तोखे $5 मिलियन असां वटि चइबो आहे छा कयूं तोहफ़ो आहे सलामी ॾिनी $4,000 असीं छा करे सघूं था। उते इहा न ही नथो वठी सघे ऑफिशियली त हाणे लिखछुप में उते बि थींदो हूंदो। सो असां वटि इहे सभु कुझु थिए पियो। सिंधू मीराणी लाड़काना जी अदी छा चवणु चाहींदा? जी जी सर असांखे कुझु ॿुधाइणो आहे अबाउट ECT जी। ऐं असांजो मतिलबु सवाल इहो आहे त जेकॾहिं हिननि 40 ते पास कयो आहे सभिनी खे त असांजी जेको ECT अर्ली चाइल्डहुड टीचर जो जेको आहे हिन वक़्तु टेस्ट थी 18 मई ते त हिननि 55 ते पास करे छॾियो आहे। हाणे असां जेके 54 मार्क्स वारा आहियूं हिकिड़ी मार्क तां रहिजी था वञूं ऐं असां ग्रेड होल्डर्स आहियूं त इहा एॾी नाइंसाफ़ी असां सां कई थी वञे। ठीक है बेबी कॉलर आमिर अली कराची में जी। आमिर साहब छा चवणु चाहींदा? Thank you very much, Yasir. Today I just want to talk about a very different issue. वो अथव असांजो के इलेक्ट्रिक जे हवाले सां त भई कहिड़ी तरह सां कस्टमर सां वेझन बि कई वञे। हाणे हुन में इलेक्ट्रिसिटी चार्जिस तूं ऑलरेडी काफ़ी ॼाणियूं आहिनि आम कस्टमर लाइ कंज्यूमर लाइ। हुन में देयर आर सो मेनी टैक्सिस ऑल्सो एडेड ऑन। हाणे रिसेंटली व्हेन आई हैव गॉन थ्रू द कंटेंट हुन में हिकु त डबल सरचार्जिस 2 दफ़ा सरचार्जिस चार्ज कया था वञनि कंज्यूमर खां। उन खां पोइ मुख़्तलिफ़ टैक्सिस बि मद में एक्साइज़ ड्यूटी अलॻि सेल्स टैक्स अलॻि हुन ते एड कयो थो वञे ऐं पोइ इनकम टैक्स जी मद में अलॻि ऐं वरी उहो इन द एंड हुजे जीअं उर्दू में चवंदा आहिनि त मरे को एक और बुरा मारो त KMC बि तव्हां खां ₹300 दे आर गोना चार्ज। इन दैट वे electricity consumption is becoming difficult. तव्हां मतिलबु कंफर्टेबली इलेक्ट्रिसिटी भी यूज़ नथा करे सघो ऐं के मतिलबु आई मीन टू से के इलेक्ट्रिक तमामु ज़ालिमाना रवैयो आहे एंड इवन प्रोविंशियल गवर्नमेंट इज हेल्पलेस बिफोर देम। पर इन तरह त दुनिया में किथे बि कोन थींदो आहे। इफ वी हैव हैड मोर देन वन इलेक्ट्रिसिटी प्रोवाइडिंग कंपनी त शायदि इहा जेका मोनोपोली आहे उहा ख़तमु थी सघे। साईं जन पाण हुनजा कंज्यूमर आहिनि तव्हां या सभु कंज्यूमर आहियो। So what are your take on this matter? इन मां कीअं रिलीफ मिली सघे थो आम माण्हुनि खे जेके कराची में रहनि था? I'll be grateful if you comment on that. Thank you very much. ठीक आहे लाड़काणे मां उहो ई IBA हा अदी बिल्कुलु हुन ते ॻाल्हायासीं ज़्यादती आहे मसइलो हल थियणु खपे। ऑब्वियसली यू आर राइट कि असां त पाण भोॻियूं था हीउ जेको के इलेक्ट्रिक जो अज़ाब आहे ऐं केरु इहो आहे न भई को तव्हां हिकिड़ी ग़लति शइ कई आहे त किथे चवण लाइ त कंज्यूमर सेंटर्स ऐं कस्टमर सेंटर्स ई आहिनि पर त केरु पुछण वारो कोन्हे को तव्हांजो तदारुक करण वारो केरु फुल दादागिरी हिकिड़ी पूरी दादागिरी आहे इलेक्ट्रिक फुल दादागिरी आहे ऐं कोई कुझु नथो बिगाड़े सघे। साॻी कंपनी वेठी आहे हितां खरबे पंहिंजी जेका ओरिजिनल बिड आहे उनखां अलाए खरबे रुपया वधी करे वरी उनखे एक्सटेंशन ॾेई मतिलबु केरु पुछण वारो कोन्हे। सिंध सरकार जेसि ताईं हीअ उन्हनि खे राज़ी रखंदा हुआ त सिंध सरकार बि माठ हूंदी। हाणे सिंध सरकार बि नाराज़ आहे। हीअं त उन्हनि जे CEO खे बि जेको आहे उहो हरासमेंट ई हुन में चयो अथनि त फ़िलहालु हाई कोर्ट में स्टे वठी छॾियो अथसि। लेकिन ॻाल्हि इहा आहे त अहिड़ी बदमाशी के इलेक्ट्रिक जहिड़ी चओ ओड़ी घटि हेस्को ई सबको जो बि हाल साॻियो आहे। पर भाई अगरि तव्हां प्राइवेटाइज़ कयो था बार बार चऊं था यार जो मोनोपोली त टोड़ियो। भाई मोबाइल फ़ोन आहिनि 8 4 या 5 आहिनि कंपनियूं पोइ हिकिड़े जी सर्विस नथी वणे माण्हू ॿिए जी वठे थो ॿिए जी नथी वणे टे जी वठे हिते बि घटि में घटि 2 त कयो। पर सिंध सरकार जेको आहे उहो हिते पंहिंजी ठाहे वठे कंपनी ठाहे सघे थी विच में कोशिशि बि चई धमकी बि ॾिनी छो नथा ठाहे वठनि। पोइ सिंध सरकार खां बि ॾाढी आहे चाहे के इलेक्ट्रिक अलाए कंहिंखे पहुचाए थी माल मता केरु हिननि जे आशीर्वाद कंहिंजो आहे जो सभिनी जा पर सड़ी वञनि था के इलेक्ट्रिक जे साम्हूं अची सभिनी करंट लॻे थो के इलेक्ट्रिक। बिल्कुलु आमिर साहब दर्दनाक कहाणी आई आहे। अच्छा पंहिंजी ॻाल्हि हले पई त जॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं त वरी पोइ कॉन्स्पिरसीज़ रेज़ थियनि थियूं घणियूं त
हाँ, ही जेको मुख़्तलिफ़ कॉन्स्टिट्यूंसीज़ हलन थियूं न, छाकाणि त हींअर माहौल आहे 27वीं आइनी तरमीम जो, त पर 27वीं आइनी तरमीम जे लाइ उनमें मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि, मुख़्तलिफ़ किस्सा आहिनि, उहे त पंहिंजी जाइ ते हलनि था, उहे त अञा, लेकिन कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ मुख़्तलिफ़ हवालनि सां हलनि थियूं त अगरि मिसाल PTI जो अंग आणे हेठि करिजे, हाँ, आस्ते आस्ते नाहिल करे 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 50, 55, 60 ते वरी किथे बिहारिजे, ऐं पोइ को अहिड़ो मौक़ो आणिजे त ॿई पासा पंहिंजा करे वठिजनि। मिसाल पीपल्स पार्टी नाराज़ थी ऐं अपोज़िशन बेंचनि ते हली वञे, त लीडर ऑफ अपोज़िशन पोइ पीपल्स पार्टी ऐं लीडर ऑफ हाउस शहबाज शरीफ़ साहब, पोइ चीफ इलेक्शन बि अपॉइंट थी वेंदा, पोइ अर्शद थी वेंदी, पोइ जेको तव्हांखे सुभाणे मुक़ररियूं करणियूं आहिनि, तकररियूं करणियूं आहिनि, त को मसइलो न आहे। ऐं वॾो शदोमत सां मुखालफ़त बि थींदी, ख़ुदि पॉलिटिक्स में जान ईंदी। हीअ जेको असीं चऊं था पार्लियामेंट डेड थिए पई, पार्लियामेंट में ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी अपोज़िशन में वेहंदी त थोरो गोल घमसान थींदो, त मज़ा लॻा रहेगा, ऐं सभिनी खे थींदो त वॾी वाइब्रेंट डेमोक्रेसी आहे असां वटि। ऐं पोइ ज़ाहिर आहे ॿई पर अज़ीम तर मुफ़ाद में जमहूरियत जे किथे किथे जिथे ठा करिणो हूंदो त करे पियो वठिबो, पर इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं PTI जो अंग पीपल्स पार्टी जे MNA सां घटि थी वञे। ऐं त हिते सिंध गवर्नमेंट बि, ऐं उहो हिकिड़ी अपोज़िशन ऐं गवर्नमेंट में पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग अक्सर रहिया आहिनि, कॾहिं हू हुकूमत में रहिया आहिनि, कॾहिं हू अपोज़िशन रहिया आहिनि, त तजुर्बो न हूंदो। कॉन्स्पिरेसी थ्योरी आहे, मां नथो चाहियां ईअं थींदो, ऐं नथो चाहियां ईअं थींदो, छाकाणि त ॿी का लॉजिक सम्झ नथी अचे। अच्छा, कंहिं चयो साईं अगरि हू अपोज़िशन में हलियो वेंदो, मिसाल मूं ई सवाल कयो जेको मूंखे कॉन्स्पिरेसी थ्योरी, उहा अपोज़िशन में पीपल्स पार्टी हली वेंदी त आइनी तरमीम में उहा कीअं थींदी? पोइ त पीपल्स पार्टी खां सवाइ त आइनी तरमीम मुमकिन कोन्हे। चई छो साईं, कॾहिं कॾहिं इतफ़ाक़ राय सां तरमीम न ईंदी आहे छा अपोज़िशन ऐं हुकूमत जे मूजिबि? हा, इतफ़ाक़ राय त थी सघे थो अपोज़िशन ऐं हुकूमत जे विच में, बट इट्स अगेन अ कॉन्स्पिरेसी थ्योरी, ऐं नथो चाहियां ईअं ज़रूरी थींदो, पर ॿी का लॉजिक सम्झ न पई अचे, सवाइ इन जे त कावड़ आहे त बसि हिननि खे फ़ारिग करे छॾिणो आहे। ऐं पोइ अञा ॾिसो न, वरी हिकिड़ो दफ़ो हाई कोर्ट्स ऐं सुप्रीम कोर्ट्स हिननि जो वरी हिकिड़ो दफ़ो, ऐं हिन दफ़े आइनी बेंच में ही अपीलूं न वयूं आहिनि, हिन दफ़े रेगुलर ॿियनि मतिलबु जेके जज साहिबान आहिनि उन्हनि वई आहे। ॾिसो उते छा थो थिए। कॉलर असांजो डॉक्टर मनसूख जो हुयो हैदराबाद मां। जी डॉक्टर साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासिर साहब, माफ़ कजो, मूं कल्ह हिकु सवाल पुछो ऐं उहो साईं खे थोरो सही सम्झ में शायदि न अची सघियो या मां ग़लति ॿुधाए सघियुसि। ताज जो जेको आहे उहो असांजो माइट न आहे, मां मोहम्मद इब्राहिम जो नंढो पुटु आहियां, ऐं हू बाबा साईं जी सालगिरह मल्हाइनि था 14 अगस्त ते, जेका हू ग़लति तरीक़े सां पंहिंजे हिसाब सां पंहिंजो ॾींहुं मल्हाए ऐं हुनखे ऑन करण जी कोशिशि था कनि, बेनिफिट था वठणु चाहिनि गवर्नमेंट जो। जॾहिं त मां हुनखे हिकिड़े दफ़ा चयो चई असां अदबी वारिस में असांजी मर्ज़ी सां पंहिंजे जोए साहिब जी सालगिरह मल्हाईंदा, मुंहिंजो तव्हां केरु मल्हाइण वारा आहियो? असां पंहिंजे पुटूं उहे मल्हायूं, तव्हां लाइब्रेरी ॾेई आया, पोइ बि किताब छपाए पिया, माना लाइब्रेरी तव्हां पूरी ॾिनी कोन्हे का, त ऐं उहो असांजो मार्च कोन्हे 14 अगस्त ते मल्हाइण जो मक़सदु हिननि जो इहो आहे त असां बेनिफिट बि वठूं, ऐं ॿिए तरफ़ ते थो मुंहिंजा पुट जेके कॉम्प्रेस लीडर आहिनि उन्हनि खे दहशतगर्दी वारा ठीकु आहे साईं। इब्राहिम जोयो साहिब जी सालगिरह मल्हाइण ते तव्हांखे शायदि मूं जेको सम्झो अॼु साईं जी ॻाल्हि, शायदि साईं खे एतिराज़ु थिए पियो त ताज जोयो साहिब वारा शायदि मल्हाइनि पिया। हा साईं, माइट हुजनि न हुजनि, जोया हुजनि न हुजनि, इब्राहिम जोयो को सिर्फ़ु जोयो त न हो, इब्राहिम जोयो साहिब त हिकिड़ो सिंध जो हिकिड़ो एसेट हो, हिकिड़ो इंटेलेक्चुअल हुआ, हिकिड़ा मुदबर माण्हू हुआ, हुनजी हिकिड़ी कॉन्ट्रीब्यूशन आहे सिंध लाइ। हुनजी वरसी या हुनजी सालगिरह केरु बि मल्हाए सघे थो। हिन में डॉक्टर साहिब एतिराज़ु करण जो त मूंखे लॉजिक सम्झ नथी अचे न। मिसाल रसूल बशपली जो जी सालगिरह आहे, मिसाल ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी सालगिरह आहे, उते केरु बि मल्हाए सघे थो, हू पॉलिटिशियंस हुआ, पर इब्राहिम जोयो साहिब बि हिकिड़ो पब्लिक फिगर हो, त पब्लिक फिगर्स त पब्लिक प्रॉपर्टी हूंदा आहिनि। संदसि हयाती में बि अलाए किथे किथे उनजे लाइ शामूं मल्हाइबियूं हूंदियूं, ऐं हुन सां जेके रहाण त उहो कॉपीराइट कीअं करे सघो था डॉक्टर साहिब? हिनमें छो एतिराज़ु कजे? तव्हांजा फादर हुआ, ठीकु आहे, लेकिन हुननि जी उते सॼे सिंध लाइ हिकिड़ा बुज़ुर्ग हुआ। मिसाल अगरि आऊं सुभाणे इब्राहिम जोयो साहिब जी, आऊं त खैर शामूं ऐं हिन में घटि बिलीव कंदो आहियां, मिसाल आऊं अगरि हिते सालगिरह असीं टाइम वारा मल्हायूं त तव्हांखे एतिराज़ु थींदो छा? थींदो त असीं कोन्ह कंदासीं, लेकिन
मूंखे सम्झ नथो अचे त हिन में एतिराज़ जी ॻाल्हि कहिड़ी आहे। माफ़ु कजो, मूंखे तव्हांजी इहो ऑब्जेक्शन सम्झ न आयो। हुन मां केरु फ़ाइदो वठंदो न, इब्राहिम जो हिसाब जी सालगिरह मल्हाइण सां कहिड़ो कंहिंखे फ़ाइदो मिली वेंदो, लेकिन मिलंदो न मिलंदो कंहिंखे तव्हां कीअं, इट्स अ फ्री वर्ल्ड सर, कीअं रोके सघिजे थो। हा, को जोए साहिब जी प्रॉपर्टी पंहिंजे नाले ते कराईंदा हुजनि त तव्हां एतिराज़ु कयो, भले हो त कोर्ट में तव्हांजो हक़ आहे त तव्हां हुनजा वारिस आहियो। बाक़ी प्रॉपर्टी का टेंजिबल प्रॉपर्टी खां अलावा जोए साहिब जी मिसाल दानिश ऐं फ़हम ऐं हुन ते कंहिंजो कॉपीराइट त नथो थी सघे। मलिक रियाज़ साहब के जागी आहे फाइनली मलिक रियाज़ बिने जेको हिकिड़ो हिकिड़े ज़माने में नई साईं सिर्फ़ बिल्डर न पर सियासत जो बि जिथे चाहे रुख मोड़े छॾे, इस्टेब्लिशमेंट हुजे, पीपल्स पार्टी हुजे, नवाज़ लीग हुजे, PTI हुजे, सिंध में त ही प्रोजेक्ट्स तव्हां सम्झो था त मलिक रियाज़ पंहिंजे मुंहुं शुरू कया आहिनि। ज़ाहिर आहे सभिनी जी गॾियल सॼियल हिमत सां थियल आहिनि इहे प्रोजेक्ट्स। केतिरे ॻोठनि ते ज़मीनूं खाई वियो, ही थियो मलीर जी ज़मीन, उहे पैसा अञा हुते पिया आहिनि। सॼो मलिक रियाज़ इस्तेमालु था थियनि न पैसा, हाणे त हुते इस्तेमालु सिंध जा पैसा हुते थियनि था। लेकिन मलिक रियाज़ साहिब त साईं जो बोले कम अॼु ॾुखियाई में अची वियो आहे। लेकिन मां इहो चाहियां थो त मलिक रियाज़ सां त जेको थींदो न थींदो को हमदर्दी या मुंहिंजो को मसइलो कोन्हे। मुंहिंजो मसइलो इहो आहे त अगरि ही बंदि थी विया बहरिया त जिन्हनि माण्हुनि जी खरबे अरबे न आहे, खरबे रुपयनि जी इन्वेस्टमेंट्स आहे माण्हुनि जी, उन्हनि जो छा थींदो? अगरि चओ था त न साईं उन प्रॉपर्टी जिन वटि फाइल आहे बहरिया जी, अच्छा बहरिया हिकिड़ो अजीब प्रोजेक्ट हो जेको रजिस्ट्री करे कोन ॾींदो, तव्हां वटि छड़ी हिकिड़ी बहरिया जी हिकिड़ी फाइल हूंदी बसि, पंहिंजी फाइल, हू किथे सरकार वटि किथे बि रजिस्टर्ड न हूंदी। हाणे अगरि नई मैनेजमेंट अचे थी हिते रिसीवर्स ब्यूरोक्रेट्स अची वेही रहनि था, कामोरा अची वेहनि था, उहो नओं धंधो शुरू करे छॾींदा, न तव्हांजी फाइल जाली आहे, तव्हांजो हीअ आहे, छा थींदो? प्लस बहरिया हिकिड़ो अजीब प्रोजेक्ट हो, अजीब छा हिकिड़ो सुठो प्रोजेक्ट हो त हू इलेक्ट्रिसिटी बि पाण ॾेई रहियो, हू सिक्योरिटी बि पाण ॾेई रहियो। हाणे अगरि हू त ज़ाहिर हज़ारे माण्हू एम्प्लॉय हूंदा जेके बहरिया जा प्रोजेक्ट्स आहिनि, प्लम्बिंग सभु शइ। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो सभु केरु करे ॾींदो? त सिर्फ़ु मलिक रियाज़ खे सोड़ो करण लाइ त हू बयान बानी जे ख़िलाफ़ु छो नथो ॾे? तव्हां एतिरे माण्हुनि खे हिकिड़ो त एम्प्लॉइज़ बेरोज़गार थींदा अगरि कढिया विया, न त हुनजी पघारूं किथां आहिनि? ऐं ॿियो जेको खरबे रुपया माण्हुनि जा लॻल आहिनि, मूंखे ॻणती हुननि जी आहे त हुननि जो छा थींदो? ठीकु आहे, तव्हां त कोन वरितो न? ठीकु आहे, वरी महिरबानी अथव नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में धन्यवाद।